केर आई पपन बुल्लो, कितां आयो आई पपन बुल्लो, पन्ने आकिल शहर जो पपन बुल्लो। छा पपन बुल्लो जावेद अख्तर आ, या गुलज़ार आ, या समीर आ, जो एॾो वॾो शाइर आ जेको पंहिंजे मज़ाक उॾाइण ते सिंगर ऐं टिकटॉकर खुशबू ख़ान ॾे 1 करोड़ रुपए जो अर्जाणे जो नोटिस मोकिलियो आहे। छा पपन बुल्लो करोड़ रुपया कमाईंदो बि आहे या न? मूंखे त सम्झ में नथो अचे त ही बसि नाले मातिर करोड़े रुपयनि जा नोटिस मोकिलींदा आहिनि, लेकिन इहो अर्जाणे जो नोटिस उहो मोकिलींदो आहे जेको वाकई एतिरा पैसा कमाईंदो बि आहे। हाणे कुझु वक़्तु अॻु में सिंगर शाइना अली तरफ़ां सऊदी अरब जे शाइर फैज़ मोहम्मद मामदाणीअ ॾे 5 करोड़ रुपयनि जो नोटिस मोकिलियो। उन नोटिस में उन ॼाणायो आहे त जंहिं ॾींहं खां हिन मूंखे डिफेम कयो आहे त मां ज़हनी दबाव में वई आहियां, मुंहिंजा कम बंदि थी विया आहिनि, मुंहिंजा कॉन्ट्रेक्ट्स कैंसिल थी विया आहिनि, मूंखे शोज़ न मिली रहिया आहिनि। ऐं उन अरसे खे तक़रीबन 5 ॾींहं गुज़रिया। छा 5 ॾींहंनि में सिंगर शाइना अली 5 करोड़ रुपया कमाए वेंदी आहे पंहिंजे फन ज़रिए, पंहिंजे टैलेंट ज़रिए, पंहिंजे सुरीले आवाज़ ज़रिए? मुंहिंजो सवाल इहो आहे, छा पपन बुल्लो जंहिंजो हिकिड़ो कलाम हींअर इंटरनेट ते वायरल आहे, ट्रेंडिंग में आहे, छा उन हिकु गाने मां करोड़ रुपया कमाईंदो आहे? छा पपन बुल्लो वहीद कणे खां बि वॾो शाइर आहे? छा पपन बुल्लो अनवर कंबराणी खां बि वॾो शाइर आहे? छा पपन बुल्लो अमजद शेख खां बि वॾो शाइर आहे? सवाल त उथे थो न। हाँ, ईअं थियणु घुरिजे त उन ॾे इख़लाक़ियात जो नोटिस मोकिलणु घुरिजे आहे पपन बुल्ले खे खुशबू ख़ान ॾे। उन 1 करोड़ रुपए जो नोटिस मोकिलियो आहे। ई सॼो वाक़ियो, ई सॼो किस्सो इंटरनेट ते हींअर गर्दिश करे रहियो आहे। पपन बुल्ला, ओ बाबा पपन बुल्ला, न्याणी आहे, 2 लफ़्ज़ ॻाल्हायो आहे, छॾे ॾे सभा। इंशाल्लाह मां तोखे दुआ थो ॾियां, मदीने पाक में, मके पाक में, सऊदी अरब में। पपन बुल्ला तोखे दुआ थो ॾियां, इंशाल्लाह तुंहिंजो हर गानो हिट थींदो, जेको मुनवर मौलाई ॻाईंदो हर गानो हिट थींदो।